नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारूशा में ख़बर ॾींदा हलूं त ठारूशा भरिसां ॻोठ बोराम गोपांग वासी पोरित मुश्ताक सोलंकी प्रेस कल्ह पहुची दाईंदे ॿुधायो त मां पंहिंजी घरवारी एहसास कफ़ालत प्रोग्राम जा पैसा वठण कंडियारो सेंटर ते वियासीं त ॻोठ जा टे जवाबदार मोहम्मद अली सोलंकी, इरफान नदीम असांजे घर में घिड़ी मुंहिंजी न्याणी सीमा खे हथियारनि सां यगमाल बणाए न्याणी खे जिनसी ॾाढाई जो निशानो बणाए फरार थी आहिनि। चयो त असां घर पहुतासीं त न्याणी घर में बेहोश पियल हुई, जंहिंखे अस्पताल पहुचायो जिते लेडी डॉक्टरानी न्याणी सां जिनसी ॾाढाई जी तस्दीक कई है। असां अहिड़ो केस दाख़िल कराइण लाइ दरबेलो पुलिस चौकी ते पहुतासीं त पुलिस केस दाख़िल करण खां इनकार कयो, जंहिं बाद नौशर फेरोज़ जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई है, जंहिं टिनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो है। जंहिं बाद टिनी जवाबदार मोहम्मद अली सोलंकी, इरफान ऐं नदीम सोलंकी मथां केस दाख़िल करायो, पर पुलिस हिन महिल ताईं हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी है। इन्हनि एसएसपी नौशर फेरोज़ ऐं ॿिनि वसारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾेई इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।